रबना किदा वनी अरे अरे पर बनी में छाई ना पट छाई छाई दिखार दिखार छायो थियन जो गुल बाटी दे हिंगा हिंगा ये बिठी हुंदा न बटे हां गुल बाटी है ई छायो थियन पे ही मक्का ही है। अच्छा ई मक्का फसल पो खेला नंढड़ी छाई बिठिया दिखार नंढड़ी छाई हो एठो ही मक्का ही है ही ओ ही हां किथे हां वे ही मक्का ही छाई है ठीक है ही फसल हाण तैयार है। अच्छा ही सामू जो को दिसो बा दिलो है मंजर है इन जे परे पासे कोयलो है ये सब बनी ये सावक कहीं या ही बनी है ई सावक मा ओदी बारियों लगी पयन थारन न्यू आज बेहतरीन मौसम किया भला मौसम फर्स्ट क्लास है। मौसम मुझे ख्याल में आज सजो रे जुड़े जुड़ो होंदो माने वीआईपी मौसम कल मौसम होई बेशक ये मौसम दे बेहतरीन दोस्त जबरदस्त नाम वणु या यहां दोस्त वेचान भट्टी उनन में वणु पिया जा ऐ ही उन जी बनी है उनमें तफरी कयूं पिया असां हलूं पिया दोस्तन सां गॾु एंजॉय करियूं पिया हिते माना घर जे इलाइके में। अच्छा ही वाट माना सीधा उड़न ना वेंदी जी जी सामू घर आहिनि बस अॻियां मस्जिद आहे ऐं पहुची आहियूं। ही ॾिसो न बनी कहिड़े सा मटर आहिनि मटर कहिड़ा आहिनि हा ही मटर आहिनि साम्हूं ही जगह पोखिया पिया फसल हाणे इंशाअल्लाह जेकॾहिं ज़िंदगी रही त वरी ही जो पचण बि ॾिसंदा ही छायूं आहिनि जा ही जेको आहे फसल आहे। अच्छा असांजो पहिरियों टूअर आहे वरी अॻिते थोरो कारूंझर हाल कारूंझर जबर ऐं कारूंझर तां मुंहिंजे ख्याल में त 60-65 किलोमीटर हा 60-65 किलोमीटर नंगर पार करी बस कोयले खां पोइ राति जी ईंदे पोइ तव्हां दोस्तनि ॿुधायो 5 किलोमीटर 5-8 किलोमीटर अॻियां अॻियां आहे बस पाण ते कार कलाक जो पंध आहे कलाक जो पंध आहे बस ऐं तफ़री करण जे लाइ निकिता ही दोस्त असां ड्राइवर आहे पुछां अचे पियो जमील ख़ासि करी हा हिननि जूं महिरबानियूं आहिनि कुर्बान ऐं मोहबतूं आहिनि जेके असांखे हिते छिकी आयूं आहिनि। अच्छा असांखे काफ़ी दोस्तनि जूं मेरा घोटनि यानी हिननि जी मूंखे कलार खां घुरायो त पाण तफ़री जे लाइ निकिरूं था त हिननि जूं मोहबतूं छिकी असांखे हिते आयूं आहिनि। ही माशाल्लाह बनी आहे फसल हाणे तयारु आहे बेहतरीन ऐं साम्हूं कचा घर आहिनि इलाइक़ो असांजो जेको सॼो ये हम तो के बता ये हुई तुंजी संगत आगे का मुंजी संगत है जी इतना का ये किलो पांच क्लास कयो हो न छा नाम कोयलो जी इने का परे पास उते बैठलन मुंजा दोस्त अच्छा उते बि हल पोइ हां उते हमदारी वापसी में टाइम ईंदा थी वापसी हा नंगर मां थी पांचे इंतजार में बैठा अच्छा, उन्होंने कल फोन फोन कयो। करे हां अच्छा हल पोइ वापसी हल पोइ छो त ही हिकिड़ी निस्बत आहे पंहिंजी मोहबत आहे थर जे हवाले सां बेशक जी ही यादगार पंहिंजी रहंदी इंशाल्लाह ज़िंदगी साथ ॾे या न ॾे पर कोई वियो तॾहिं बि यादगार रहंदी। पर असां चारई सूबा घुमिया आहिनि पर सिंधी वाकई महिमान नवाज़ बेशक बस जी चन था त माना थर जा माण्हू महिमान नवाज़ हूंदा आहिनि वाकई आहिनि बेशक बस जी ॿुधोसीं न हा ईअं ई माना वाकई में ईअं ॾिठोसीं अखियुनि जान जान वा पांजा मिले पर वास्ता हिननि त चयो तने वास्तो निकिरी तव्हां पाणी ते वास्ते वारा आहियो पर जेकॾहिं असां वटि बग़ैर वास्ते जे को बि अचे थो न अणॼाण थी अचे अणॼाण थी अचे थो इज़त मोहबत असीं माना उहा ई मोहबत इज़त सिंध में मोहबत इन शइ खे चइबो आहे। बेशक मोहबत जो मक़सदु इहो आहे त अणॼाण खे बि उहा मोहबत ॾिजे बेशक वास्तो आहे जेका संगत आहे उनखे बि उहा उहा मोहबत मोहबत ॾिजे ॾिजे त मोहबत इन्हनि शयुनि खे चइबो आहे। जीअं त मोहबत जो मिसाल ॾींदा आहिनि उमर मारवी आहे हिनखे मोहबत जो मिसाल ॾींदा आहिनि इहे शयूं मोहबत में तॾहिं टच थींदियूं आहिनि जॾहिं लाॻापो हूंदा आहिनि। बेशक ऐं ख़ुदा जो कसम असांखे ईअं तफ़री पई लॻे बहितरीनु लॻे पई तमामु हलो। छा तव्हांखे ॿुधायूं माना तारीफ़ करण जी का आई ॻाल्हि कोन्हे असां तारीफ़ कयूं ख़ुदि तव्हां ॾिसो पिया वीडियो में ॾिसंदव शेयर कंदव दोस्तनि सां गॾु आया आहियूं हीअ ॿनियूं आहिनि छा आहे बीटूं आहिनि ऐं ग़रीब झूपड़ा आहिनि हिननि जा बहितरीनु असां ॾाढा तमामु वणनि पिया तव्हांजी राति बि सभु वेचारी ते घर अच्छा रात आराम की कयां को बिस्तरो सही सलामत मिलियो की नवा बिस्तरा खणी आया ईअं महसूसु थियो त घर सुता पिया आहियूं घर का भी घर बेहतर का बेहतरीन हिते न माना हू चवंदा आहिनि त सिंधी घर खां ॿाहिरि सवलो हूंदो आहे त सम्झ असां घर खां हिते राति बिस्तरा सवला छा तोखे ॾेखारिया माना ई बाक़ाइदा भरतिल जेके अच्छा। बिस्तरा इहे जेके माना VIP नमूने जा असांखे लॻाए ॾिनऊं चारई ॼणनि खे अलॻि अलॻि न त ख़ासि करे ईअं हूंदो आहे 4 ॼणा हूंदा आहिनि उनखे 2 खटूं ॾेई ईंदा आहिनि पिया 2 ॼणा सुता पिया हूंदा पर बेहतरीन नमूने सां उता कहीं जेको वाशरूम वग़ैरह हर शइ ठही पई इन हिसाब सां जेको ऐं हूं चवंदा घर में पाणी कोन्हे साईं असांखे वेचण लाइ पाणी आहे वेचण पाणी सुठो पाणी सोचे कमरनि में सुम्हंदा AC लॻी पई आहे AC बि लॻी साईं पखो लॻो पियो आहे जेके अव्हांखे वणे बेटनि ते सुम्हो चाहे कुर्सियुनि ते सॼी राति कचारी कयो वेहो भर कोन लॻो शहर लॻो हा जी थर चवंदा आहिनि इलाइक़ो भर न ही मतिलबु शहर आहे बंगला असांजे शायदि मीरवा गोरचाणी में अहिड़ा न हुजनि जेके असां हिते ॾिठा असां हिते मोहबतूं माण्हुनि जूं जेके ॾिठियूं शायदि असांजे मीरवा में न हुजनि असांखे तमामु बहितरीनु इलाइक़ो वणियो
ऐं ही जेको असां वञूं पिया तफ़रीह जे लाइ ही बि बहितरीन इलाइक़ो आहे। ही पासे में वणकारी आहे, ही साम्हूं जबल आहिनि, गेट ॾेखार। हा हाणे अॻियां वरी अला इहो साम्हूं हाणे गेट आहे, हिकिड़ो गेट क्रॉस करे आया आहियूं। हाणे वरी साम्हूं गेट ॿियो आहे इहो क्रॉस करे। ॿियो गेट जेको बनी जो बनी में असां आयासीं पे चौधारी दीवार आहे। मतिलबु ईअं चओ त बनी जो बॉर्डर हुई। असां मोकिलायूं था, वरी ज़िंदगी रही त अॻियां भरींदा। वरी नेक्स्ट व्लॉग में मुलाक़ात थींदी। हिकिड़ो गेट पोयां क्रॉस करे अंदरि दाख़िल थियासीं। हाणे हिन मज़ा वरी जेको ॿाहिरि निकिरंदासीं असां। ठीकु आहे त रब ना पोइ मोकिलायूं पवंदा माशा। वरी नेक्स्ट व्लॉग में मुलाक़ात थींदी। अल्लाह हाफ़िज़।